कड़ो मंझ कड़े जियां लोहारन लपेटियो मुंहिंजो जीव जड़े सुपेरियां सोगो कयो। सोणिया सिंध समेत दुनिया जे कुंड कुड़छ में वसंदड़ सिंध धरतीअ जा वारसो अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़ गाद हाज़िर आहे। आबादगार भैरो सॼी सिंध में जेका बि मौसम रहे थी उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गाह बाग़ भाॼियूं ऐं अनाज थियनि था। कुझु ज़िला अहिड़ा आहिनि जंहिंमें सभई क़िस्मनि जा फ़सुल बाक़ाइदगी सां थियनि था। उन्हनि मां ज़िलो मलीर बि हिकु आहे। ज़िले मलीर में कंहिं दौर में तक़रीबन सभु जा सभु फ़सुल थींदा हुआ, पर हींअर उन जी सूरत हाल कुझु ॿी थी वई आहे। इन सिलसिले में तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे मुख़्तियार अली बूढ़ो साहिबु। मुख़्तियार अली बूढ़ो साहिबु, तव्हां ज़रई माहिर आहियो। कंहिं ज़माने में हिन मलीर खे बाग़े अदन चयो वेंदो हो, छाजे करे चयो वेंदो हो? अयाज़ साहिबु, बिल्कुलु तव्हांजी इहा हक़ीक़त आहे। मलीर खे बाग़े अदन बिल्कुलु सॾियो वेंदो हुयो। अॻु में हूंदो हो ईस्ट ज़िलो, पोइ उन में मलीर बि उन जो हिसो हुयो। ऐं मलीर जी तमामु एरिया वॾी आहे। हेठि बि तव्हां गगर फाटक खां शुरू थींदी हुई क़ाइदाबाद लाइ पुराणी जेका एरिया आहे उनजी ॻाल्हि था उनजी, ठीकु आहे। कोरंगी वग़ैरह इहो बि उन में ईंदो हुयो। उन खां अलावा हेॾां दरसालो छिनो, काठोड़, नूरियाबाद जे ओरी जेका आहे पंहिंजो लकी सीमेंट फैक्ट्री, गॾा, दरसालो छिनो, न्यू कराची जो कुझु हिसो, मली असांजो सोराब ॻोठ, अल आसिफ़, सभु इन में हुया। जॾहिं मलीर ज़िलो ठहियो त मलीर ज़िले जी बि उहा ई एरिया हुई। ईस्ट ज़िले जो जेको हिसो हुयो उहो परते वियो। एयरपोर्ट बि मलीर ज़िले में हींअर बि आहे। उन टाइम में 60, 70, 80, 90 जे ॾहाके ताईं बिल्कुलु हिते हर क़िस्म जो फ्रूट थींदो हुयो। उहो फ्रूट में पहिरियों त असांजो जेको मेन आहे अंबु, देसी अंबु बि हिन मौसम में थींदो हुयो। बिल्कुलु देसी अंबु थींदो हुयो। ट्रकियूं जूं ट्रकियूं मंडीअ में वेंदियूं हुयूं। उन खां अलावा खजूर थींदियूं, खजूर उन्हनि जा बाग़ात हूंदा हुया। नारेल थींदा हुया। सुठे पैमाने ते ज़ैतून थींदा हुया। जाम फुल थींदा हुया, जेके सीताफुल चऊं था उहे थींदा हुया। उन खां अलावा जेके ॿिया फ्रूट आहिनि, जेकॾहिं अचो लीमे में, लीमो में तमामु हितां जो सुठो थींदो लीमो। पपीतो बि हितां जो तमामु सुठो थींदो हुयो। पोइ यकी इहो हलंदो रहे सिलसिलो। ऐं भाॼियूं बि सुठियूं भाॼियूं हर मौसम में, जीअं तूरिया, कद्दू आहे, करेलो आहे, टींडो आहे, जंहिंखे असां मेहो चवंदा आहियूं सिंधी में, वाङण, गुल गोभी, बंद गोभी, सभु जेके बि सियारे जी सीज़नूं या ऊन्हारे जूं, रबीअ जूं, ख़रीफ़ जूं सीज़नूं जेके बि हूंदियूं, ऐं सुठे पैमाने ते ट्रकियुनि जूं ट्रकियूं हितां सब्ज़ी मंडी में वेंदियूं। एतिरे क़दुरु कराची जे अधु हिसे खे उन टाइम में मलीर ज़िले जी सब्ज़ी जेका आहे सा उन्हनि जे खुराक थींदी हुई। हलंदे 90 जे ॾहाके खां पोइ असांजे मलीर जेका नदी आहे, इहा 80 खां वठी पोइ हिते इन में सुस्ती आहे गवर्नमेंट जी, कुझु ज़मींदारनि जी, कुझु हितां जा जेके आबादगार आहिनि, जेका रेती निकिरणु शुरू थी। ऐं रेती निकिरण खां पोइ जेका पाणी जी सतह वञे पई हेठि थींदी हुई, खूहनि जी, जंहिंमें खूहनि जो पाणी मथे। उन ज़माने में जेको आहे जेका बि पोखी थींदी हुई उहा बारानी हूंदी हुई, माना जेको आहे कुझु हिसनि में बारानी थींदी हुई। जीअं असांजो गॾाप आहे, गॾाप जो हिसो, काठोड़ जो हिसो, उते बिल्कुलु बारानी ज़मीन बरसातियूं पवंदियूं हुयूं ऐं उते उहे सब्ज़ी वग़ैरह थींदियूं हुयूं। ऐं घणनि जा खूह बि थींदा हुया खूह, ऐं खूहनि ते बि आबादी कंदा हुया। पर असुलु ॻाल्हि उन टाइम में बिजली सुठी हलंदी हुई। पोइ इहा बिजली जेका आहे शार्ट थी वई, महांगी बि थी वई, शार्ट थी वई। 2 कलाक आहे, 4 कलाक गाइबु आहे, लोड शेडिंग बाबा, किथे फॉल्ट थियो, किथे 3 ॾींहं 4 ॾींहं सब्ज़ी न ईंदी हुई। नंढा फसल हूंदा हुआ, के सड़ी वेंदा हुआ। पोइ उन जे करे 90 खां पोइ हिते कुझु प्लाटिंग शुरू थी वई। असांजा प्लाट ज़मीनूं जेके असांजूं हुयूं, तक़रीबन 15-2000 ताईं त खूह हूंदा हुआ, जेके ज़मीनूं आबाद कंदा हुया। पोइ जॾहिं प्लाटिंग थींदी वई, 60% हींअर मलीर 2000 खूह हिन सॼी एराज़ी में हुया सुठा, बिल्कुलु मिलंदो हुयो।
उन खां पोइ जॾहिं इहा प्लाटिंग 90 खां पोइ इहा प्लाटिंग शुरू थी, इहा प्लाटिंग जो 60% जेको आहे सा प्लाटिंग आहे। बाक़ी जेका ज़मीन पोखीअ हेठि हुई उन जो 60% जेको आहे हिन वक़्तु सॼे हिन मलीरे जो चौधारी जेको आहे उहा प्लाटिंग थी वई आहे, अंदरि बि थी वई आहे, अंदरि बि थी वई आहे। बाक़ी रहियो आहे 40%। उन में मेमण ॻोठ एरिया आहे, उते बि प्लाटिंग बि थी आहे, पर ज़मीन बि आहे जिते आबादी थिए थी। गडाब शहर आहे, उते बि प्लाटिंग बि थी वई आहे, कुझु आबादी बि थिए थी। तव्हां दर्शन शिनो में अचो, उते बि आबादी बि आहे, प्लाटिंग बि आहे। काठोड़ ॾे वञो, उन खां अलावा सोराब ॻोठ सॼो प्लाटिंग थी वियो आहे न्यू कराची ताईं। अल्हम्दुलिल्लाह बिजली जे छाट हुजण जे करे सोलर सिस्टम टेक्नोलॉजी अची वई आहे, जेका बोरिंग कराए उते सोलर सिस्टम तक़रीबन हिन मलीर ज़िले में 1500-1600 सोलर सिस्टम आहिनि, जिते हिननि पॉइंट आहिनि, अलॻि अलॻि पॉइंटियूं आहिनि जिते आबादी। हाणे जंहिं पॉइंट में असां हिते वेठा आहियूं ज़मीन ते, इन में बि 6-7 सोलर जा पंहिंजो ट्यूबवेल आहिनि ऐं उन्हनि ते सोलर सिस्टम ते बिजली जी जेका लोड शेडिंग आहे उन सां को फ़र्क़ु न, उन्हनि जो को फ़र्क़ु कोन्हे। सुबुह जो जीअं सूरज सिजो भिरे थो, अल्हम्दुलिल्लाह इहे ट्यूबवेल हलनि था। मंझंदि जो ज़्यादा था हलनि, शाम जो वरी थोरो घटि था थियनि टेम्परेचर जे हवाले सां। एॾो पाणी हाणे बि मौजूदु आहे त सोलर जे वसीले जेको पाणी कढियो थो वञे। बिल्कुलु पाणी आहे साईं मौजूदु, पर कढण जो तरीक़ो बि हुजे न। ठीकु आहे। हाणे हिते खूह आहिनि, अॻे कुझु जेको खूह हूंदा हुआ उहे त बिजलीअ ते न हूंदा हुआ न, उहे त जेके नार जी सूरत में या कुझु नार जी सूरत में जॾहिं बिजली अचे वई त पोइ वरी उन्हनि पंहिंजा मोटर रखिया ऐं उनजी जेका हुई लेवलिंग उहा तक़रीबन 40-50 फुटनि ते हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं मलीर मां रेती निकिरणु शुरू थी त उनजी वरी जेका डीपी सां हेठि लहिजी अचे, गहराई पाणी जी हेठि थी वई। तक़रीबन 400-500 फुटनि ते खूह जो असां खूह 400-500 फुटनि ताईं खोटल हो या अञा आहे? खूह 100 फुट ताईं हुयो, पोइ उनखे वरी असां जेको आहे सो हिते ट्यूबवेल पाणी न जो आयो पियो त वरी तव्हां हेठि पिया बोरिंग कराईसीं हेठि। पोइ जीअं बोरिंग थी वियो ऐं उन टाइम बि पाणी अल्हम्दुलिल्लाह सुठो हुयो। हींअर पाणी बि उहो जेको आहे सो चहिरो थींदो थो वञे, खारो पाणी थींदो थो वञे, मिठो पाणी न आहे, मिठो पाणी न आहे। हाणे तव्हां ॻाल्हि कई फ्रूट जी, फ्रूट खां अलावा हिते अनाज बि थिए थो, सुठे पैमाने ते कणिक थिए थी। सुठे उन ज़माने में कणिक बि थींदी, बिल्कुलु बिल्कुलु वण थींदा हुआ, केला थींदा, जेकॾहिं तव्हां चओ फुटियूं थींदियूं हुयूं, ॿेर सूफ़ी थींदा हुआ, असांजा नारेल थींदा हुआ, चिकू थींदा हुआ, शरीफ़ा थींदा हुआ, पपीता थींदा हुआ। बिल्कुलु पपीतो अहिड़ो मलीर जो मशहूरु हूंदो खा त ईअं ॼणो माखी लार थो खाए। त हाणे बि त मतिलबु जेको असांजो जेको नारेल आहे, पपीतो आहे, इहे हाणे बि लहनि था पिया? नारेल हींअर बि आहिनि, पपीतो हींअर बि आहे ऐं ॾेर उहो हींअर बि आहे, पर अंब जेको आहे उहो ख़तमु थी वियो। उहो इन जे करे ख़तमु थी वियो, पाणी उनखे न मिलियो ऐं पहाड़ वारो कीड़ो हुनखे लॻी वियो। इहा असांजे आबादगार ज़मीनदार खे ख़बर ई कोन पई त अंब सुकंदो छो थो वञे, सुकंदो छो थो वञे। जॾहिं जॾहिं उन्हनि ते आया माहिरनि रिसर्च कई त हिनखे हिकिड़ो कीड़ो हुयो पहाड़ में जेको हिनखे खाईंदो वियो ऐं जेको हिन जा पन सुकी विया, थुड़ सुकी विया, पोइ माण्हुनि उन्हनि खे कटराए छॾिया। मतिलबु उन ज़माने में जेकॾहिं इन वण ते थोरी रिसर्च थिए हा त बिल्कुलु रिसर्च थिए हा त इहे ॾींहं ॾिसण न अचनि हा। ऐं हितां जो तमामु अंब जेको देसी हुयो तमामु ॾाढो सुठो हुयो, खटो मिठो खाइण में। उन खां अलावा अथाणे वग़ैरह में बि कमु ईंदो हुयो। हितां जूं ट्रकियूं अंबनि जूं ट्रकियूं बोरियूं बि न, गॾा बि न, ट्रकियूं उहे शाम जे टाइम में सब्ज़ी मंडी। हींअर सब्ज़ी मंडी असांजी इहा वेझी आहे, न त सब्ज़ी मंडी असांजी हूंदी हुई, उते हिननि जूं ट्रकियूं उठ गाॾा भरिजी वेंदा हुआ सब्ज़ियुनि जा ऐं फ्रूटनि जा। हींअर अल्हम्दुलिल्लाह 60% जेका हिननि कई आहे पंहिंजो प्लाटिंग, उन खां 40% जेका आबादी थिए थी, पोइ बि हितां सब्ज़ी जेका आहे सीज़न वाइज़ ट्रकियूं वञनि थियूं, पर उन हिसाब खां घटि, किथे 60%, किथे 40%।
वॾो फ़र्क़ु आहे। ऐं ज़मीनदार बि सलाम आहे उन्हनि खे जेके पंहिंजी ज़मीनुनि खे बचाईंदा था अचनि, न त अक्सर हर कंहिंजी इहा आहे त प्लाटिंग शुरू कयूं। पर दुनिया में जेके ॿिया मुल्क आहिनि घणा ई नाला खणी सघनि था, उते इहो मतिलबु पाबंदी विधल आहे त जिथे पोखी थिए थी उते घर न ठहंदा। सही, माना उनखे शहरी आबादीअ में न बदिलायो वेंदो। उते असां वटि हिते जेको हिन ख़ूबसूरत जेको आहे शहर खे, ख़ूबसूरत ज़मीनुनि खे जितां तमामु घणी सुठी पैदावार जेका मिलंदी हुई उनखे ख़तमु करे ऐं हाउसिंग स्कीम में बदिलायो आहे। इहा हिकिड़े इन जे पुठियां असांजे इहो पाकिस्तान में अहिड़ो कानून न आहे जेको उन ते ॾंड जुर्म रखे। तव्हांखे ख़बर आहे त इंडस्ट्री जेके बि आहिनि उहे शहर खां तमामु परे हूंदियूं। कोरंगी पर हींअर उहे ॼणो विच शहर में थी वई। उन जे करे उतां जी जेका हुकूमत आहे, जीअं चीन आहे, अमेरिकन आहे, जापान आहे, उन जूं जेके बि सुठा जेके मुल्क जेके आहिनि, हा, त उहे अक्सर करे इहे जेके इंडस्ट्रीज़ हणंदा हुआ त शहर खां तमामु परे, जीअं हुनजो धुओं वग़ैरह जेको आहे जो माण्हुनि ते असरु न करे। ऐं ज़मीनूं बिल्कुलु उहे सब्सिडी घणी था ॾियनि पंहिंजे ज़मीनदारनि खे बिनिस्बत पाकिस्तान जे हवाले सां। ठीकु आहे। उन जे करे सब्सिडी ॾींदा आहिनि त जीअं असांजो हितां जो अनाज ॿाहिरि मुल्कनि खे असां पाण बि खाऊं ऐं पोइ जेकॾहिं वधीक बचे त ॿियनि मुल्कनि खे ॾियूं, पंहिंजो नाणो उन मां कमायूं। उहे उन्हनि सां पंहिंजे मुल्क जा जेके बि आहिनि पंहिंजे आबादगारनि सां उहे सचा आहिनि। हिते तव्हां जेका सब्सिडी ॾिनी थी वञे त उहा आहे ई कान। छो उते जेका बि खाद खुराक आहे फसलुनि जी, जीअं दवाऊं आहिनि, यूरिया आहे, उहा हिते तमामु महांगी थींदी थी वञे ॿियनि मुल्कनि में। हाणे असांजो पाड़ेसरी मुल्क आहे इंडिया जी तव्हांखे ख़बर आहे त जेको फ़सुलु घटि थींदो आहे त उनजी इंश्योरेंस कई वेंदी आहे ऐं उहो जेको बि हूंदो आहे मार्केट में हिसाबु उनखे घटि मिलंदो आहे त उनजी रक़म उन ज़मीनदार खे गवर्नमेंट ॾींदी आहे। हाणे आलू जी उते क़ीमत घटि थी वई, 4 आना ते पहुती, किथे 4 आना किलो। पोइ उन्हनि ज़मीनदारनि जो जेको असरु हुयो, पोइ गवर्नमेंट हुननि जी मदद कई, पैसा बि उन्हनि खे ॾिनो, दवा बि ॾिनो, भाण बि ॾिनो, उन्हनि खां अलावा ट्रैक्टर बि उन्हनि खे ॾिनो त बाबा कम क़ीमत में ट्रैक्टर तव्हां वठो ऐं पंहिंजी ज़मीनुनि खे आबाद कयो। हिते अहिड़ी सब्सिडी कान थी मिले असांजे पाकिस्तान में। उन जे करे दवाऊं तव्हांखे ख़बर आहे किथे पहुतियूं आहिनि। 200 वारी बोतल तव्हांखे 2000 में मिलंदी, लीटर वारी। हींअर जेको यूरिया असली हूंदो, मूंखे यादि आहे 1984 में मां आबादी कंदो हुउसि त मां 150 रुपए ते बोरी वठंदो हुउसि, DAP बोरी। हाणे उहा DAP बोरी जेका मिले थी उहा मुंहिंजे ख़्याल में 14-15 हज़ार रुपया आहे। यूरिया असांखे मिलंदी 100 रुपए में, उहा हींअर यूरिया 5000 रुपए ते आहे। पाडान दवा जेका असां स्प्रे कंदा हुआसीं फसलुनि खे, सारियुनि जे फसलुनि खे, जंहिं टाइम में जीत जणियो लॻंदो हो त पाडान वठंदा हुआसीं, 150 रुपए में बोरी मिलंदी हुई। ऐं उन पाडान में एॾी त पंहिंजो असरु हुयो जो इहो जेके बि ज़मीनुनि जा जीत जणिया सभु ख़तमु थी वेंदा हुआ। एतिरे क़दुरु जो नंढियूं नंढियूं मच्छियूं हूंदियूं उहे बि मरी वेंदियूं हुयूं, एॾो असरु हूंदो। हींअर ख़बर ई कान्हे का, असांजी हुकूमत सुम्ही पई अलाए छा, उन्हनि ते थोरो कड़ी नज़र रखनि। हींअर जाली जेके दवाऊं अचनि थियूं, पंजाब में थी अचनि, मुल्तान में बि अचनि था, अबा हीअ दवा आहे, कलर करे मोकिलीनि था, बाबा उतां जो पंफलेट लॻल आहे, बाबा हीअ दवा जेका आहे सा ओरिजिनल आहे, ऐं ॾिस त बाबा कीअं खे बि कोन मारे। उन हवाले सां असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, ख़ासि करे पाकिस्तान गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे, त ज़मीनदारनि सां तावन कयो, उन्हनि खे सब्सिडी ॾियो, उन्हनि खे तव्हां कर्ज़ ॾियो। इन जे करे त हारीअ जी दिलि ख़ुशि थींदी, हारी ख़ुशि मुल्क खुशहाल थींदो। वक़्तु थियो आहे साईअ जो, साईअ खां पोइ तव्हां सां मिलूं था। आबादगर भाइरो, ॻाल्हियूं असांजूं जारी आहिनि, साई खां पोइ वरी अचूं था ऐं पोइ सिलसिलो वधायूं था। आबादगर भाइरो, साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं।
आबादगार प्रोग्राम में सवेल असांजी ॻाल्हि थी पे मुख़्तियार अली बूढ़ो साहब सां मलीर ज़िले जे अंदरि असांजे आबादगारनि जी सूरत हाल ऐं फ़सल कहिड़ा कहिड़ा थियनि था इन सिलसिले खे वधायूं था। असां सां गॾु ज़रई माहिर मुख़्तियार अली बूढ़ो साहब। मुख़्तियार अली बूढ़ो साहब, सवेरे असां ॻाल्हियूं काफ़ी करे विया हुआसीं। हाणे असां अचूं था त हिन वक़्तु जेकॾहिं 60% ज़मीन में हाउसिंग स्कीम थी वियूं आहिनि, बाक़ी 40% ज़मीन बची आहे। उन 40% ज़मीनुनि ते कहिड़ा कहिड़ा फ़सल बाग़ थियनि था? जी साईं। अया साहब, अल्हम्दुलिल्लाह जेका ज़मीन बची आहे आबादगारनि खे सलाम आहे, उन में पपीतो सुठे मक़दार में थिए थो। हिन बाग़नि में छा थो थिए? बाग़नि में पपीतो थो थिए, केला था थियनि, नारेल था थियनि, जैतून था थियनि ऐं सूफ़ी ॿेर था थियनि। इहे उन फ्रूटनि में अचनि था। उन खां अलावा फाडर जेको गाहु माल खे बि त ज़ाहिर आहे, जॾहिं माल बि आहे त उनखे चारो बि खपे। उनजे लाइ लूसण बि हिते पोखनि था, जंतर पोखनि था, ज्वार पोखनि था, मकई पोखनि था। ॿियो हिकिड़ो गाहु अचेव आहे हाथी गाहु जेको आहे, उहो बि हिते पोखीअ में सुठो थो थिए ऐं माल बि उनखे खाए थो। बाक़ी रही ॻाल्हि सब्ज़ियुनि जी, माल जो चारो बि थी वियो, फ्रूट मेवा बि थी विया। बाक़ी जेको सब्ज़ी आहे, सब्ज़ी में उहो सीज़न वाइज़ आहे। तूरी आहे, कद्दू आहे, करेलो आहे, वाङण आहे, भिंडी। सॼी सिंध में थियनि था, हिते बि थियनि था। हिते बि उहे थियनि था। मंडी वेझी आहे उनजे करे ऐं न अल्हम्दुलिल्लाह हिते सुठे हिनजी एवरेज आहे। तूरीअ जी बि सुठी एवरेज आहे, करेले जी सुठी एवरेज आहे, भिंडी जी सुठी एवरेज आहे, ॿियो जंहिंखे टींडो चवंदा आहियूं उनजी बि सुठी एवरेज आहे। हिते जेके पोखनि था, टमाटो पोखनि था, सुठी एवरेज आहे, उहा ॻाल्हि कान्हे का। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त मार्केट में उन्हनि खे रेट घटि थो मिले। उनजे करे हारी वीचारा बेसहारा थी था वञनि, मायूस थी था वञनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां उन्हनि खे का सब्सिडी कान्हे का। सब्सिडी पंहिंजी जॻह ते हिकिड़ो मतिलबु मसइलो आहे जी, पर गवर्नमेंट जे तरफ़ां का सहूलियत उन्हनि खे कान्हे का। बाक़ी सब्ज़ी सुठियूं थियूं थियनि, जेके तव्हांखे मां ॿुधायूं, माल जो चारो बि थिए थो ऐं इहे जेके पंहिंजो फ्रूट वग़ैरह। हाणे तव्हांजी त नज़र पूरे हिन इलाइक़े जे मथां आहे। बिल्कुलु। केतिरी एराज़ी भाॼियुनि ते हले पई, केतिरी एराज़ी जेका एकड़नि जे हिसाब सां फ्रूट थियनि था? पहिरियों त हिते जेको अनाज जे हवाले सां कणिक जेका आहे सियारे जी मौसम आहे, रबीअ जो फ़सुलु आहे, उहा हिते सुठे पैमाने ते जेके बि ज़मींदार आहिनि पोखाई उनजी कनि था। वीट जी, कणिक जी, सुठी तक़रीबन जेके बि ज़मींदार आहिनि, कंहिं ज़मींदार वटि हींअर ज़मीन ख़तमु थींदी वई आहे, 100 एकड़ आहे, तक़रीबन 60 एकड़ खनि हू कणिक पोखे थो। जंहिं वटि 200 एकड़ आहे त 150 एकड़ पूरी कणिक पोखे थो। एतिरे क़दुरु जेको हालार जंहिं ज़मींदार वटि 10 एकड़ आहिनि त 10 एकड़ करे थो, 8 एकड़ करे थो। उन खां अलावा जेको हुनजी ज़मीन फ़सुलु बचियलु आहे उन में हू लूसण बि करे थो, सब्ज़ी बि करे थो। छो जो ज़ाहिर आहे त सब्ज़ी बि त खाइण जे लाइ मंडी वेझी आहे, आबादी वेझी आहे। उन में उहो तूरी, कद्दू, करेला, वाङण वग़ैरह कनि था। बाक़ी रही ॻाल्हि जेके वॾा ज़मींदार आहिनि, जीअं असांजे ॿियनि ज़िलनि जा ज़मींदार आहिनि, 300, 400, 2000, 3000 एकड़ ज़मीन आहे, उहा हिते न आहे एतिरी। हाणे हिते कंहिं ज़मींदार वटि वधि में वधि 300 एकड़ थी वञे। पर हींअर कणिक खां पोइ सूरजमुखी, उहा बि जंहिं एरिया में आहियूं हिते तव्हांखे सूरजमुखी मिलंदी ऐं पोखी बि आहे ऐं उहा गुल ते बि अचे वई आहे ऐं इंशाअल्लाह जुलाई जी 15-16 तारीख़ ताईं उहा बि तयारु थी वेंदी। छो जो पाणी जी शार्टेज जे करे मुख़्तलिफ़ डेटनि ते हुननि सूरजमुखी लॻाई आहे। हिननि त पंहिंजो मार्च खां शुरू कई आहे, पोइ आहिस्ते 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 जेका तव्हांजे साम्हूं नज़र अचे थी ओभर तरफ़ खां, उहा हुननि मार्च में शुरू कई हुई। गुल अची विया आहिनि। हीअ वरी अप्रैल में थी आहे। आहिस्ते आहिस्ते हिन जा बि गुल अची वेंदा। बिल्कुलु, हिते तेली ॿिज सियारे में मां तव्हांखे ॿुधायो त हिते
सुठे सरियां जंहिंखे चवंदा आहियूं तूरियो, उहो बि तक़रीबन काफ़ी जेके असांजा ज़मीनदार आहिनि उन्हनि सरियां पोखी, छो जो तेली ॿिजनि जी बि ख़ासि ज़रूरत आहे। हाणे सूरजमुखी जी बि तेली ॿिज आहिनि, इन्हनि जी बि ज़रूरत आहे। ॿियूं असां वटि अहिड़ियूं तेली ॿिज कोन्हनि के जेके पोखनि, बसि इहे ॿ आहिनि, हिकु सूरजमुखी आहे, ॿियो सरियां आहे, जंहिंमें हुननि खे आमदनी सुठी। माना इहा सूरजमुखी जे लाइ जेको हीउ इलाइक़ो आहे, जो माना सामूंडी पट्टी आहे, हा, उते जेका सूरजमुखी मतिलबु सुठी पैदावार पैदा करे थी। सामूंडी पट्टी ते 2-4 फसल अञा सुठा थींदा आहिनि। नारेल बि सुठो थींदो आहे, उनखे बि काई क्लाइमेक्स मिले थी समुंड जी, उहो बि सुठो थो थिए। असांजा इहे तेली ॿिज बि सुठा था थियनि। पपीते खे बि उहा अचे थी, छो जो कराची में पपीतो घणो थो थिए, उन्हनि खे बि उहा क्लाइमेक्स मिले थी, समुंड वारी हवा आहे, उहो पपीतो बि सुठो थो थिए। ऐं ॿियनि ज़िलनि वांगुरु ज़ैतून, हिते ज़ैतून बि सुठो थो थिए, ॿेर बि सुठा था थियनि। ॿियो जेको फ्रूट आहे, हाणे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त कुझु साल पहिरियों स्ट्रॉबेरी हिते पोखी वई। असांजो हिकिड़ो फार्म आहे, के साहब जो फार्म सॾिबो आहे, के मेमण जो, उन होॾां पिशावर मां हेॾां स्ट्रॉबेरी घुराई ॿिज, उन पोखी ऐं उनजी सुठो थियो, स्ट्रॉबेरी सुठी थी वई, पर उनखे का अहिड़ी बीमारी लॻी वई जो उन ॾाढी सड़ंदी वई। स्ट्रॉबेरी जेको आहे हिन वक़्तु तव्हां कश्मीर वारे साइड ते हलिया वञो, हुते तमामु सुठी थी थिए पई। उन खां पोइ तव्हां लाड़कानी अची वञो, ख़ैरपुर इलाइक़े अचो त जेको दरियाह जो जेको बेल्ट आहे, हुते तमामु सुठी पैदावार सुठी पैदावार जी। हिते फारवा बि थियनि था ऐं सुठा ईअं न त भई मिड़ेई थोरी सुठी उन्हनि जी बि ईल्ड लहे थी, फारवनि जी बि, केलनि जी बि सुठा केला, ट्रकियूं जूं ट्रकियूं भरियो। उहो केला त सॼी सिंध में मतिलबु मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि तमामु सुठा थियनि था। हिते जेके केला थियनि था, इन जी रिपोर्ट छा आहे त माना कीअं था? हिते साईं जेके केला आहिनि उहे बि तमामु सुठा था थियनि, उहा ॻाल्हि कान्हे का त ॿियनि ज़िलनि खां इहे केला जेके हिन सां सही नथा थियनि, सुठा थियनि था केला, बिल्कुलु सुठा था थियनि ऐं उनजी यील्ड बि सुठी थी लहे। बहरहाल कुझु असांजे ज़मीनदारनि जूं बि आहिनि कोताहियूं, रेट न मिलण जे करे या कहिड़े हालत जे करे पोइ वरी उहे उनजी पोखाई बि तमामु घटि थींदी थी वञे। बाक़ी रही ॻाल्हि हिते वण बि असांजा गार्ड साहिब, वण बि सुठा ऐं सुठे नमूने एवरेज में थियनि था वण, फुटी जंहिंखे असां चऊं। जॾहिं असांजी कणिक जी कटाई खां पोइ असांजा आबादगार जॾहिं वणनि जी पोखी कनि था, जीअं असांजे ॿियनि ज़िलनि में 2 एकड़ा बंबर इहो पंहिंजो फसल थींदा आहिनि, सारियूं ऐं कणिक, कमंद वण। हिते असांजे मलीर ज़िले में कणिक खां पोइ वरी फुटियूं काटन सुठे नमूने सां ऐं सुठी उन्हनि जी पंहिंजो आमदनी बि थिए थी, यील्ड बि लहे थी, पैदावार सुठी, क़ीमत बि सुठी मिले थी। हाणे की सिंध जे ॿियनि इलाइक़नि में तव्हां ॾिसो आबादगार ॿाहिरि जेके आहिनि गुज़िरियल साल जेका फुटी थी या कणिक थी त उन क़िस्म जो रेट न मिलियो, हितां जे आबादगारनि खे इहो मसइलो त न आहे? हिननि जे हितां जे आबादगारनि खे बि साॻियो ई मसइलो हुयो जेको ॿियनि ज़िलनि जे हवाले सां हुयो, रेट जे हवाले सां। असुलु ॻाल्हि इहा आहे त ज़मीनदार जी हारीअ जी दिलचस्पी उन जे करे घटि थींदी आहे जॾहिं हुननि खे रेट घटि मिलंदो आहे। जेकॾहिं हुननि खे रेट सुठो मिलंदो त उहे वीचारा ख़ुशि हूंदा ऐं ज़्यादातर फुटी लॻाईंदा। हाणे फुटी असांजे मलीर ज़िले में तक़रीबन 400-500 एकड़नि ते थींदी आहे, जंहिं एरिया में मजमूई तरीक़े सां जेतिरी बि एरिया बची आहे उन मां 400-500 एकड़ सिर्फ़ु फुटी, हा, या इन खां मथे या अलॻि अलॻि इलाइक़े जो ज़िक्र आहे? इहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहे, जीअं हाणे गॾाब में कयूं, काठोड़ में कयूं, मलीर में कयूं, मेमण ॻोठ एरिया में कयूं, असांजो सुपर हाईवे ते हाजी रमज़ान बलोच फार्म आहे, उते सुठे नमूने सां उहे 2 फसल पोखींदा आहिनि। ॿिया त हुन जा फ्रूट वारा फसल घणा आहिनि, चिकू आहिनि, ॿेर आहिनि, नारेल आहिनि, ज़ैतून आहिनि, ॿियो त हुनजो आहे, पर फुटी बि वॾी एरिया थी थिए, वॾी एरिया। हींअर बि उहे फुटियूं वग़ैरह पोखनि था, छो जो फुटीअ ते जीत जो अटैक घणो थो थिए, उनजे करे जे बरसातियुनि में घणी पइजी वियूं त बि फुटीअ खे घणो नुक़सानु थो पवे। अहिड़ो को फ़सुलु जीअं कमंद आहे, सारी आहे, जीअं उन्हनि खे बरसाति पाणी घणो हूंदो आहे त उन्हनि खे को नुक़सानु न थींदो आहे। जॾहिं हू
एंड में हूंदियूं त पोइ उन्हनि खे नुक़सानु थींदो आहे, शुरूअ में उन्हनि खे न थींदो आहे नुक़सानु, छो जो कमंद बि पाणीअ ॾाढो आहे, सारी बि ॾाढी आहे, कणिक पाणीअ जी एतिरी ॾाढी न आहे, पर उनखे जेको पाणी हफ़्ते में मिले थो, मतिलबु मुक़ररु हिकिड़ो पाणी आहे मुक़ररु वारे जे हिसाब सां उहो जेको आहे खूहनि जे वसीले उहो ऐं उन्हनि जेको खे आहे सोलर सिस्टम लॻल आहिनि त पाणी जो जेको हासिलु करणु मिले थो। आसान थी वियो आहे, हा। बिल एतिरा हुनखे नथा हाणे तंग कनि। बिल्कुलु सोलर सिस्टम जीअं सब्ज़ी आहे, जिन खे सियारे में 4 खां 5 ॾींहंनि में पाणी ॾींदा आहिनि, ऊन्हारे में 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि पाणी ॾींदा आहिनि, छो जो हितां जी ज़मीन ऐं ॿियनि ज़िलनि जी ज़मीन में फ़र्क़ु आहे। तव्हां हिते ॾिसंदव तव्हांखे उहा ज़मीन न मिलंदी, हिन में तव्हांखे रेती वारी ज़मीन मिलंदी, छो जो रेती हिन में ऑलरेडी शामिलु आहे, पोइ उनजे करे पाणी जेको आहे सो जल्दी में चूसिजी वञे थो, ऐं तव्हां पाणी ॾींदव, ॿिए ॾींहं ते ईंदव त चवंदव त हिनखे पाणी आयो ई कोन्हे को, उन हवाले सां पोइ हिते कणिक खे बि वधीक पाणी थो पए। ॿियनि ज़िलनि में कणिक खे पाणी ॾींदा आहिनि 5-6, हिते 15-16-17 वारा पाणी ॾींदा आहिनि जेसिताईं फ़सुलु तयारु थिए। उन हवाले सां पाणी जी बि हिते ॾाढी किल्लत बि आहे, शार्टेज बि आहे, ऐं पाणी ॾाढो महांगो बि आहे। उनजे करे पोइ बि उन्हनि ज़मीनदारनि खे सलाह आहे, जेके कणिक बि पोखनि था, फुटियूं पोखनि था ऐं सब्जियूं पोखनि था, बिजलीअ जे बहिरान हूंदे बि पंहिंजा हुननि पेट खे मुठी हुजे सोलर सिस्टम जो बंदोबस्तु बि उन्हनि कयो आहे, ऐं उनजे करे इहे आबादियूं वग़ैरह सभु कुझु थियनि थियूं। ऐं अलहमदिल्ला तव्हां मलीर जे किथे बि हिसे में वेंदो तव्हांखे आबादी नज़र ईंदी, जीअं तव्हां दरसाणो शिनो वेंदो तव्हांखे बाग़ात नज़र ईंदा, सब्जियूं नज़र ईंदियूं, उहो वेंदे लिंक रोड ताईं, वरी ओर ते ईंदो तव्हां काठोड़े पासे ॾे वञो, उते तव्हांखे सब्जियूं वग़ैरह नज़र ईंदियूं। कॾाब इहो बारियानो इलाइक़ो हूंदो हुओ, हींअर अलहमदिल्ला तव्हां उते वेंदो, उते पंहिंजो प्लाटिंग बि घणी थी आहे, वॾी प्लाटिंग थी आहे, एतिरी थी आहे जो तव्हां पाण परेशान थींदो, मां भेण एतिरी गॾाप में प्लाटिंग थी वई आहे, पर पोइ तंहिं हूंदे बि उतां जा जेके ज़मीनदार आहिनि सुठा बलोचन जोखिया आहिनि, ॿिया जेके बि आहिनि, अलहमदिल्ला उहे पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन खे आबाद कंदा था अचनि अॼु ताईं। तोणी पाणीअ जी शार्ट हुजण जे करे उन्हनि सोलर सिस्टम जेके आहिनि से लॻाया आहिनि, ऐं उहे फ़सुलु पंहिंजो वठनि था, ऐं उन सां महिनत बि कनि था। महांगाई दवाऊं, भाण ॿिज महांगो, तंहिं हूंदे बि उन्हनि सां उहे मुंहुं ॾेई वेठा आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जॾहिं हुननि खे रेट घटि थो मिले त उहा उन्हनि खे पोइ परेशानी नज़र अचे थी। ज़ाहिर आहे जेका माण्हू महिनत करे थो, पोखी लॻाए थो पियो, फ़सुलु लॻाए थो पियो, टाइम ख़र्च थो करे पियो, सीड़प में थी वञे पई, ऐं उनजो उजूरो उनखे सही न मिले, उनजी क़ीमत उनखे सही न मिले, दुख त थींदो। अगरि न सुकंदो त काॾों हुनखे मज़ो ईंदो। हाणे हिते मलीर में असांजे मेमण ॻोठ एरिया में काफ़ी ज़मीनदार अहिड़ा आहिनि जेके कारो लूसण पोखनि था। हा, चारि वारी ॻाल्हि तव्हां सवेल कई, वरी तव्हां अचनि पिया जी। कारो लूसण जेको आहे, हिकिड़ो लूसण असांजो थींदो आहे 12 महीने वारो, हीअ थींदो आहे 5-6 साल वारो लूसण। हिकिड़ो दफ़ो तव्हां महिनत करे हुनखे तव्हां डिसंबर वारे महीने में तव्हां हुनजी पोखाई करे छॾी, पोइ 2-3 महीननि खां पोइ हुनजो लाबारो शुरू थियो, पहिरियों लाबारो 2 महीननि खां पोइ अचे थो, पोइ 40 ॾींहं 30 ॾींहंनि में लाबारो हुनजो अचे थो, उन लाबारे खां पोइ वरी हुनजी थोरी सार संभाल रहिजे थी, उनखे गोॾे ॾिबी गाह किचिरो कढिबो। मुख़्तियार अली बोड़ो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तमामु सुहिणी ॻाल्हियूं जेके तारीख़ खां वठी असां पंहिंजे आबादगार भाउरनि खे ॾिसीसीं, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। आबादगार भाउरो, अवां ॾिठो त को ज़मानो हुयो जिथे तमामु घणा बाग़ात थींदा हुआ, मेवा थींदा हुआ, मुख़्तलिफ़ अनाज भाॼियूं थींदियूं हुयूं, पर मली ज़िले जे उसे पासे जेका हाउसिंग स्कीम जे वधण जे करे ज़रई ज़मीन जेका आहे उहा सोढ़ी थींदी थी वञे। उनजे बावजूद बि असांजा आबादगार भाउर आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा फ़सल अञा ताईं काहींदा अचनि था, ऐं मूंखे उमेदु आहे त जेका ज़मीन बचियलु आहे उते सुठी पैदावार थींदी। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ। आबादगार भाइरो, साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। सिलसिलो आहे अॼु जो आबादगार। अॼु जे आबादगार जे सिलसिले में असीं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, ॻोठनि, तालुकनि में वेंदा आहियूं। उते असांजा आबादगार जेके बहितरीनु कमु कनि था, सुठा फ़सल पैदा कनि था ऐं जझो नाणो कमाइनि था, उन्हनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं।
अॼु जे आबादगार जे सिलसिले में हिन वक़्तु असीं मुराद मेमण ॻोठ मलीर जे पासे वेठा आहियूं। उते असांजो आबादगार आहे मौला बख़्श मेमण साहिबु। मौला बख़्श मेमण साहिबु, तव्हां आबादगार आहियो ऐं वॾे अरसे खां वठी तव्हां पंहिंजे इलाइक़े में फ़सुलु काहींदा अचो था पिया। अॻे त हिते ॾिठो वियो हो त सिर्फ़ु सब्जियूं थींदियूं हुयूं, मेवा थींदा हुआ, पर गुज़िरियल 3-4 सालनि खां वठी हिते कणिक लॻी आहे, वोण लॻा आहिनि ऐं केले जी फ़ी एकड़ पैदावार बि जेका उहा मतिलबु वधी आहे। उन जा कहिड़ा सबब आहिनि? तंहिं ॻाल्हि त बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हांजो शुक्रियो जेको तव्हां असांजे ॿाराड़ी में अची करे इहो मीडिया ते इंटरव्यू वठो था, जेकी असांखे हाईलाइट बि थिए थी ऐं असांजे आबादगारनि खे इहा ख़ुशी बि थींदी त अची मीडिया तव्हां हिकिड़ी ॻाल्हियूं असांजी मथे लेवल ते पुॼायो था। महिरबानी तव्हांजी, थैंक यू साईं। वण लॻाइण अॻे बि लॻंदा हुआ, पर असां वटि अॻे जो छा हुयो जो पाणी जी लेवल तमामु घटी वई हुई रेती बजरी कढण जे वजह सां, पर हाणे 2 साल या 3 साल थी विया आहिनि, उन में रेती बजरी बि रोकी वई आहे, कोन पई निकिरे। उनखां पोइ असांजे अलहमदुलिल्लाह गवर्नमेंट डैम जेके ठाहिया आहिनि 8 नंबर खां वठी असांजा ईअं सम्झ त जामगोठ ताईं 4 डैम ठहिया आहिनि। उनजे करे पाणी जी रुकावट थिए थी, जंहिंजे करे असांजी जज़ब जे करे असांजी पाणी जी लेवल मथे अची चुकी आहे। मथे अचण जे करे अलहमदुलिल्लाह हाणे पाणीअ जी लेवल मथे अचण जे करे पाणी मिठो थी वियो आहे। उनजे करे हाणे वण थियनि था ऐं अलहमदुलिल्लाह कणिक जेका आहे जेकी कणिक जी एरा उहो बि वधियो आहे ऐं पैदावार बि असां वटि कणिक जी हिते सुठी थिए थी। कणिक जेका लॻे थी उन में जेका बीमारियूं आहिनि ऐं जीत आहिनि, उनजो बि हमिलो घटि ॾिठो वियो आहे। वणनि ते बि जीत ऐं बीमारियूं जेके आहिनि से घटि ॾिठी वियूं आहिनि। बिल्कुलु साईं, उहो इन जी वजह इहा हिकिड़ो त असां वटि अलहमदुलिल्लाह हींअर मौसम बि जेकी मिली आहे 2-3 साल में उहा सुठी मिली आहे ऐं मेन इशू आहे पाणीअ जो। पाणी असां वटि जेकॾहिं मिठो पाणी मथे लेवल आयो आहे त उनजी हिकिड़ी ताक़त थिए थी पाणीअ जी। फिको पाणी त उहा उन में ताक़त नथी हुजे जेको फसल खे एतिरो वधाए। असां वटि मेन इशू आहे पाणी जो। अलहमदुलिल्लाह हींअर पाणी जी मथे लेवल अचण जे करे असांजा आबादगार ऐं ॿियो हिकिड़ो त मथे अची सघियो पाणी, ॿियो हाणे बिजलीअ जो जेको वबाल हूंदो उहो असांजो अलहमदुलिल्लाह सोलर जेको गवर्नमेंट हिकिड़ो त सब्सिडी ॾिनी, असां गवर्नमेंट जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेको इहो रेट घटि करे असांजे आबादगारनि खे ईअं सम्झ हिकिड़ो रिलीफ ॾिनो वियो आहे। उन जे करे असां एग्रीकल्चर ते तक़रीबन ट्यूबवेल जेके आहिनि उहे असां सोलर सिस्टम पिया लॻायूं ऐं उन में छा आहे जो असांखे बिजली जो ख़र्चो बि घटि आहे। असां हिन जी दिलचस्पी ॾेई पंहिंजो हुन ते वॾो कमु कयूं था, उन में असांखे अलहमदुलिल्लाह हाणे रिटर्न बि सुठो मिले थो। खूहनि जी जेका लेवल अॻे 400 खां वठी 600 फुटनि ते हली वई, हाणे मौसमूं चेंज थियूं, मींहं पिया, डेम ठहिया, त हाणे लेवल खूह जी जेका केतिरनि फुटनि ते आहे? साईं हाणे त अॻे जेकी 150 या 200 फुट ते हुई, 400 त असां हलंदा हुआसीं। बोर जेके खूह हुआ उहे अॻे बि खूह 200 खां मथे असां न हुआसीं। हाणे उहे खूह जेके आहिनि उहे जेके 200 वारा उहे हाणे 50 फुट ते पाणी अची छॾियो आहे। उन में असांखे वॾो इहा कुदरत जी नेमत चइजे। हा, जॾहिं मौसमुनि जे करे बि मतिलबु फ़र्क़ु अची वियो आहे, पाणी जी सतह जेका आहे उहा वधी आहे, ठीकु आहे। उनखां पोइ बिजली जा बिल जेके आहिनि से उहे महांगा ईंदा हुआ, आबादगार उनखे जेको आहे सो क़बूल न कंदा हुआ। हाणे वरी सोलर सिस्टम ते, त हाणे जेको फसल तव्हां लॻायो था, सोलर अचण खां पोइ बिजली जे ख़र्च में केतिरी बचति तव्हां महसूसु था कयो? साईं तक़रीबन असां एग्रीकल्चर त हाणे 5% वञी रहियो आहे बिजलीअ ते। साईं असां ट्यूबवेलनि जो ज़िक्र पिए कयो त पाणी जी जेकी अॻे लेकर हुई अॻियां 2-3 साल पहिरियां उहा हुई कोई 150 खां 200 फुट, पर हाणे अलाह साईं महिरबानी थियो जेको 2 साल थिया आहिनि हिकिड़ो त डैम असां वटि ठही विया आहिनि 4 खां 5, जेके काठोड़ 8 नंबर खां वठी असांजा जामगोठ ताईं जेके मलीर खे सभी कवरेज ॾींदा, पाणी जेको जज़ब थिए थो। उनखां पोइ रेती बजरी बि बंदि आहे। हाणे उहा रेती बजरी बंदि थियण जे करे ऐं डैम ठहण जे करे असांजी तमामु घणी लेवल अलहमदुलिल्लाह मथे अची चुकी आहे पाणीअ जी, जंहिंजे करे असांजे आबादी में बि वाधारो थियो आहे। जीअं फुटी आहे, कणिक आहे, कणिक बि अॻे जीअं पाणी नॉर्मल हूंदो त घटि, हाणे पैदावार बि सुठी ॾिए थी, असां वटि फसल सुठो थिए थो तमामु, कणिक जो ऐं वण जो बि ॿिन्ही जो। जॾहिं इहा पैदावार तव्हां वणनि मां वरिती आहे, कणिक मां वरिती आहे, वरी केलो बि उसे पासे में ॿियनि आबादगारनि लॻायो आहे, त केले जी पैदावार बि सुठी मिले थी हिन इलाइक़े में?
साईं केलो हाणे चंद शौक़िया तौरु लॻाइनि था, न त आम जेको जीअं मार्केट जे हवाले सां हिते केलो असां वटि अञा बि माण्हू उन्हनि में दिलचस्पी ॾेई लॻाइनि न पिया। चंद जेके फार्मर आहिनि उहे लॻाइनि था पिया, न त न। तव्हां जेका कणिक ऐं वण जी ॻाल्हि कई, जेकॾहिं एतिरो फ़ाइदो तव्हांखे मिलियो आहे, ॿियनि आबादगारनि खे मिलियो आहे, किथे ईअं त न आहे त सोलर बि अची वियो, बिजली जा ख़र्च बि जेके से घटि थी विया, त हाणे सॼी एराज़ीअ खे जेको आहे कणिक वणनि ऐं इन पासे जेको आहे तेली ॿिजनि ते बि जेको आहे असांजा आबादगार हिते जेको अची विया आहिनि। सही, बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त सोलर अचण सां करे हिकिड़ो त असां वरी शुक्रियो कंदासीं गवर्नमेंट जो, पोइ जेकी बि आहे उन्हनि रेट घटि करण जे करे असांखे वॾो इहो रिलीफ मिलियो आहे, जो जिथे बिजली असांजी हज़ारे ऐं छा पर लखनि ते वञी बिल पुना हुआ एग्रीकल्चर जा, हाणे उहे ज़ीरो थी विया आहिनि। उनजे करे असां ख़ुशि आहियूं। जेके बेरोज़गार उहे रोज़गार में बि आसे पासे लॻंदा था पिया वञनि ऐं आबादियूं वधाईंदा पिया वञनि। जेके सफ़ा बंजर ज़मीन थी वियूं उहे बि माण्हू हाणे सोलर लॻाए करे आबाद कनि पिया, जो उन्हनि ते बिजलीअ जो को वॾो बिल ॻरा कोन्हनि। सोलर ते जेको अंदाज़नि जेको सब्सिडी जे हवाले सां असांजे आबादगारनि ताईं पहुता आहिनि, छा अंदाज़ो आहे, माना केतिरो ख़र्चो अचे थो हिकिड़े बोर ते, हिकिड़े ट्यूबवेल खे हलाइण जे लाइ? साईं हाणे उहो जेकॾहिं गवर्नमेंट लेवल ते वठूं था, जेकी सब्सिडी ईंदी आहे उहो 14 खां 15 लख रुपया, पर असां जेकॾहिं पाण ज़मीनदार लॻायूं था उहो वधि में वधि 6 खां 7 लख रुपया। 3 इंच जो ट्यूबवेल जेको सुबुह मां 8:30 चालू थिए थो, शाम 5 ताईं त 3 जो पाणी फुल फिले ॾींदो आहे। ऐं उन पाणी जी जेका हू आहे त मतिलबु पाणी मिठो आहे या खारो पाणी आहे? लेवल जे वधी जो आहे न पाणीअ जी, त पाणी मिठो आहे न? साईं अलहमदुल्ला हाणे जेके हींअर 2 खां 3 साल थिया आहिनि, उन में पाणी जी लेवल जीअं तव्हां मूं ॿुधायो त वधी आहे, उनजे करे पाणी मिठो थी वियो आहे असांजो। ऐं पाणी मिठे थियण जो सबबु इहो आहे जो असां 4 खां 5 डैम, उहा तव्हां सवेल ॻाल्हि करे वियो, डैम ठहिण जे करे छा पाणी जी लेवल बि मथे आई, त असांखे सोलर जो वधि में वधि फ़ाइदो इहो मिले थो। जो सोलर जीअं मथे पाणी जेतिरो अचे थो ओतिरो सोलर जी प्रेशर वधे थी, उनजे करे असांजी ज़मीन हूअं 10 एकड़ पे सर थी त हाणे 15 एकड़ पई थिए। माना हिकिड़े ॾींहं मां जेकॾहिं ट्यूबवेल हले थो सोलर ते, त सुबुह खां शाम ताईं 10 खां 15 एकड़ ज़मीन जेको आहे उनखे सैराब करे। जी जी बिल्कुलु। जिन आबादगारनि वटि सोलर कोन्हे को, उहे अञा ताईं बिजली था इस्तेमालु कनि? साईं तक़रीबन असां वटि 5% वञी बिजली रही आहे, न त 95% जेके एग्रीकल्चर लैंड आहे उहा तक़रीबन हली वई आहे। हिन ते हुन में असांजो वारो ई नथो खाए बिजली ते, एॾा महांगा बिल आहिनि जेको। पोइ उन में भाॼियूं बि थियनि थियूं, तव्हां भाॼियूं बि कायो था? बिल्कुलु, असां हर जेकी बि असांजे अलहमदुल्ला मलीर में सब्जियूं थियनि था, हुन खां वधीक हींअर असां काश्त कयूं था पिया। कहिड़ियूं कहिड़ियूं भाॼियूं तव्हां हाणे पोखियूं आहिनि? साईं हींअर जेकी सीज़न आहे जीअं करेलो आहे, तुरयूं आहिनि, लौकी आहे, पंहिंजो आहिनि काकड़ियूं आहिनि, खीरो थियो, हर शइ हिते पूरी मलीर जी जेकी बि पुराणी सब्जियूं थींदियूं हाणे बि थी पई। सिंध जे ॿियनि इलाइक़नि में जेके असांजा आबादगार आहिनि, घणो करे हू पाण पोखी कनि था, पाण काहिनि था सभु कुझु। कुझु इलाइक़नि जे अंदरि मक़ादे ते ज़मीनियूं वञनि थियूं, उते वरी ठेकेदारी सिस्टम बि आहे। तव्हांजे हिन इलाइक़े में ज़मीन जेका आहे उहा काश्त जेका थिए थी, पोखीअ लाइक़ु अचे थी, उहा कहिड़े तरीक़े सां उन जी काश्त कयो पिया, हुननि वांगुरु या तव्हांजा के अलॻि माप आहिनि? न न, असां वटि हिते साहिबु इहो आहे त रूल, हिते ठेके ते तमामु घटि ज़मीनियूं आहिनि, कोई 1 या 2%। हिते असां वटि वरी ॿियो तरीक़ेकार आहे, हिते 50% ॾींदा था आबाददार, जेको ज़मीन आबाद कंदो आहे उनखे, ऐं 50% ॾींदो आहे ज़मीनदार खे। पोइ उन में छा आहे, उहो ट्यूबवेल जेको आहे उहो ज़मीनदार जो हूंदो आहे, ऐं पाणीअ जो जेको बि अख़राजात हूंदो आहिनि उहो ज़मीनदार भरींदो आहे। बाक़ी महिनत आहे, ॿिज आहे, हुन में 50-50 भरींदो आहे। इहो आहे जेको मतिलबु होॾे बि मतिलबु इन पासे मतिलबु कचो हुजे या पको हुजे, जिते जेको तरीक़ेकार हले थो पोखीअ जो, साॻियो हिते ई मुरविज आहे। हेॾी सारी जेका ज़मीन तव्हां वटि आहे, अञा का वांदी पई आहे या सॼी आबाद थी वई आहे? न, हिते अलहमदुल्ला असां वटि तव्हां भले नज़र हणो त कोई असां उहा ज़मीन थोरो रेस्ट जे लाइ ख़ाली रखंदा आहियूं, न त असां वटि पाणी ऐं उहो भरपूर आहे, पर रेस्ट इन लाइ ॾींदा आहियूं त असांखे वरी नेक्स्ट जेको फसल लॻाइणो उन लाइ करे असांखे टाइम ॾियणो पवंदो आहे, थोरो ज़मीन खे रेस्ट, इन लाइ करे ख़ाली साई जंहिंखे चवनि। बाक़ी अलहमदुल्ला असां वटि का ॿी ज़मीन अहिड़ी न आहे जेको असां पंहिंजे हुन ते रखूं। ज़मीनुनि में पोखीअ जे सिलसिले में तव्हां वटि का नई टेक्नोलॉजी
को तजुर्बो अहिड़ो थियो हुजे या किथां तव्हां ॿुधी सम्झी आया हुजो ऐं पोइ उहा टेक्नोलॉजी या उहो तरीक़ो तव्हां पंहिंजे फसलनि में लॻायो हुजे, ईअं कयो था या नथा कयो? साईं, असांजो जीअं असां आहियूं पाण, असांजा वॾड़ा आबादगार हुया, उन्हनि खां जीअं सिलसिलो हलंदो पियो अचे असां उनजो तरीक़ेकार खणंदा पिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह उन में असां कामयाबु आहियूं, फेल कोन आहियूं। हिन इलाइक़े जा आबादगारनि जा मसइला कहिड़ा आहिनि? साईं, आबादगारनि जा मसइला हिते जेके आहिनि उन में मसइलो इहो आहे, जीअं यूरिया आहे, इहो त सॼे सिंध जो मसइलो सिंध जो मसइलो आहे, पर हिते बि इहो सेम मसइलो आहे। छो मिले कोन ते मिले थो, हिते सब्सिडी ॾियण जे बावजूद कॾहिं शार्ट था करे छॾीनि, टाइम ते मिले नथो। ऐं दवाइयुनि में हिते ॿ नंबरी घणी आहे, उहो त हालांकि गवर्नमेंट जो कमु आहे त उनखे ॾिसे थोरो। इहे शयूं असांखे तव्हांजूं इहे ॻाल्हियूं जेके आहिनि असां पंहिंजे प्रोग्राम जे वसीले जेको आहे सो इख़्तियार जिन जो आहे डिपार्टमेंट जिन ते जो इख़्तियार हले थो पियो असीं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। इहे ॻाल्हियूं ओॾांहुं वेंदी बि सयूं। इन्हनि मसइलनि जो हल तव्हांजे नज़र में छा आहे त कीअं हुजणु घुरिजे? साईं, इन जो हल हिकिड़ो त इहा, जीअं के प्रॉपर मीटिंगूं थियनि थियूं आबादगारनि जूं, ऐं जेके वॾा वॾा डीलर आहिनि दवाई वारा, जेके ॿिज वारा, उन्हनि में असां मसइलो हल इन लाइ करे जो आबादगारनि खे, कुझु आबादगारनि खे पंहिंजी मेंबरशिप थी ॾियनि, ताकी उन्हनि खे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं त असांखे हे तकलीफ़ूं आहिनि ऐं हे पंहिंजो शयूं जेके आहिनि तव्हांजियूं अचनि थियूं ग़लति, उन्हनि खे रोकियो वञे। माना इहे ॻाल्हियूं जेको आवाज़ु आहे तव्हांजे मसइलनि जो, इहे ॻाल्हियूं तव्हां जेके इदारा आहिनि उहे साईं पहुचाया आहिनि, ॻाल्हियूं उन्हनि सां कयूं आहिनि या करणु चाहींदव अञा न कयूं आहिनि? साईं, असां त वक़्तनि मीडिया जे थ्रू उन्हनि खे पुॼाईंदा रहंदा आहियूं। हिते जेके अचनि था, जेके एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा, उन्हनि खे मैसेज ॾींदा आहियूं त साईं हिननि ते हे ॾिसो, हे मसइला आहिनि असां वटि। पोइ कंहिं हद ताईं उहे क्लियर कनि बि था, कंहिं हद ताईं पोइ वरी उन्हनि खे लटाए था छॾीनि। मुलावा साहब, जेके मसइला तव्हां वटि आहिनि, इहे मसइलनि जो जेको आवाज़ु आहे उहे इदारनि ताईं तव्हां पहुचायो आहे या न? साईं, इन में कुझु त असां पाण खे बि कंदासीं त असां वञी करे उन्हनि सां प्रॉपर जेको थिए जेकी कंप्लेन उहे न कयूं आहिनि, जो असां उन्हनि खे बि एॾियूं मयारियूं ॾियूं। न, पोइ उनजे लाइ असांजो प्रोग्राम आहे न। जी साईं, तव्हां सां जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं उहे असांजे हिन प्रोग्राम जे वसीले जेके आहिनि उहे जेके इदारा आहिनि ओसि ताईं ॻाल्हियूं पहुचनि थियूं पियूं। साईं मुला बख़्श मेमण साहिबु, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां जेको आहे सो असां कयूं। ख़ासि करे वोण ऐं कणिक जेका हिते ॿीहर लॻणु शुरू थी वई आहे, सुठी पैदावार ॾिए थी, इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। पाणी जी लेवल जेका आहे उहा मथे वधी आई आहे, बिजली जो ख़र्चु जेको आहे सो घटिजणु शुरू थी वियो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। आबादगार भाइरो, मां ॾिठो त हिन इलाइक़े में कुझु अरसो अॻु में पाणी जी जेका लेवल आहे खूहनि जी उहा तमामु हेठि हूंदी हुई, बोर कमु कोन कंदा हुआ। जेकॾहिं कंदा हुआ त बिजली उन्हनि ते तमामु घणी जेका सो ख़र्चु थींदी हुई ऐं न त नाणो ख़र्चु थींदो हो। पर वक़्तु ऐं हालतुनि जे हिसाब सां जॾहिं टेक्नोलॉजी आई आहे त असांजे आबादगारनि जे ज़मीननि ते हाणे सोलर लॻा आहिनि। उन सोलर जे वसीले जेको आहे सो पाणी ॿाहिरि अचे थो पियो ट्यूबवेल जे सूरत में, उहो ज़मीननि में इस्तेमालु थिए थो, जंहिंसां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़सुल, रवायती फ़सुल जेके थींदा हुआ, पर उहे फ़सुल जेके हिन इलाइक़े में ख़तमु थी विया हुआ पाणीअ जे अचण जे करे, बिजलीअ जे बिल न भरण जे करे। न भरण जो मक़सदु आहे त माना उनजो इज़ाफ़ी जेको ख़र्चु उहो हाणे बचति थी वियो आहे ऐं सोलर सिस्टम जे करे जेको आहे उहे बिल असां नथा हाणे पे कयूं ऐं इहा बिजली असांखे कुदरत जे तरफ़ां सम्झो त ॼण फ्री में थी पए पई। अहिड़े तरीक़े सां असांजा उहे आबादगार भाउर जेके हिन इलाइक़े जा आहिनि उहे सम्झनि था हुन वटि ज़मीन पई आहे ऐं खूहनि में पाणी जी लेवल मथे अची वई आहे त सोलर लॻाए इन जा ॿिया तरीक़ा इस्तेमालु करे भरपूर पैदावार हासिलु करे सघनि था। इन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। मोकिलाणी कान्हे, सदाईं गॾु, अल्लाह निगहबान।